गंबट लग गोठ अबू बकर सोलंकी अगड़ा रोड ते अचानक मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर सबब 55 साला नवाब जामड़ो फौत। ख़बर मूजिब गंबट गोठ अबू बकर सोलंकी अगड़ा रोड ते अचानक मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर जो टक्कर थी पियो, जंहिंमें मोटरसाइकिल ते सवार नवाब जामड़ो गंबट होटल वारो ज़ख़्मी थी पियो। इलाइक़े वासियुनि ज़ख़्मी खे गंबट गम्स अस्पताल पहुचायो, जिते नवाब जामड़ो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी पियो। होॾां ट्रैक्टर ड्राइवर ट्रैक्टर छॾे फरार। गंबट पुलिस इतला मिलण ते पहुची मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर खे कहराए गंबट थाणे ते पहुची पंहिंजे तहवील में वठी छॾियो। जॾहिं त ॿिए पासे गंबट क़ौमी शाहराह ते पिपरी मोड़ वटि तेज़ रफ़्तार कार ऐं ट्रक में टक्कर थी पियो। हादसे में औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हादसे में ज़ख़्मी थियलनि खे इलाइक़े वासियुनि गम्स अस्पताल मुंतक़िल कराए छॾियो। ज़ख़्मियुनि मां हिकु ॼणे जी हालत नाज़ुक। हादसे में ज़ख़्मी थियलनि जी सुञाणप न थी सघी। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे, जॾहिं त ट्रक ड्राइवर ट्रक छॾे मौक़े तां फ़रार थी पियो।